घोटकी मेडिकल स्टोर यूनियन जे सदर विजय कुमार मोटवाणी जे मेडिकल स्टोर ते थियल फुर ऐं शहर में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ शहरी इत्तेहाद घोटकी ऐं ट्रेड यूनियन घोटकी पारां हंगामी इजलास कोठायो वियो। इजलास जी सदारत शहरी इत्तेहाद घोटकी जे चेयरमैन रईस अलावा साहिब घोटो, सदर एडवोकेट असगर अली पनिहार, वाइस चेयरमैन लाला केसर जमा पठाण कई। इजलास में घोटकी शहर में वधंदड़ बदमनी जी सूरत हाल ऐं मेडिकल स्टोर यूनियन जे सदर विजय कुमार मोटवाणी जे मेडिकल स्टोर तां कुछ ॾींहं अॻु थियल फुर जे वाक़े ते तफ़सीली गौर वीचार कयो वियो। इन सिलसिले में शहरी इत्तेहाद ऐं ट्रेड यूनियन जे अॻवाननि इतफ़ाक़ी राय सां फ़ैसिलो कयो त घोटकी पुलिस खे सूमर जे ॾींहं ताईं वक़्तु ॾिनो वञे थो ऐं हू विजय कुमार मोटवाणी जे मेडिकल स्टोर ते थियल फुर जे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल रक़म वापसि कराए। ॿी सूरत में अरबा जे 10 ते शहरी इत्तेहाद घोटकी जे प्लेटफॉर्म तां पुरअमन एहतजाज जी तहरीक हलाई वेंदी, जंहिंखां पोइ शटरबंद हड़ताल जो सॾु ॾिनो वेंदो। हिन मौक़े ते शहरी इत्तेहाद घोटकी जे अॻवाननि जो चवणु हो त घोटकी पुलिस खे शहर जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि खां नाकाबंदी करे ईंदड़ वेंदड़ ॾोहारियुनि ते ख़ासि तवजह ॾियणु घुरिजे। घोटकी मां मोटरसाइकिल जे चोरियुनि ते बि ज़ाब्तो आणणु घुरिजे। इजलास में मेडिकल स्टोर यूनियन जे सदर विजय कुमार मोटवाणी, नायब सदर राना रियाज़ अली राजपूत, रईस मोहम्मद मलिक भुट्टो, चंद्रलाल, अनवर अली घोटो, आमिर अली, नूरबख्श ब्रोही, गुलाम नबी कोराई, डॉक्टर सईद अहमद, आगा अकील खान पठान, खादिम हुसैन सोलंकी, गर मकदार, ज़फ़र अहमद घोटो, बशीर अहमद मेहर, मुजाहिद सखी, जान चाचड़ एमएन शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।